सिंध हाई कोर्ट बेंच सखर में शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर जे मुलाज़िमनि तरफ़ां सिनारिटी प्रमोशन न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते अदालत वीसी ऐं रजिस्ट्रार खे जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदा इनायत भट्टी खां। इनायत, छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल। शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर के मुलाजम तरफा सिनारिटी प्रोमोशन न मिलने खिलाफ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाखिल कर दरख्वास्त ॿुधणी थी है। अदालत वाइस चांसलर रजिस्ट्रार ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे 20 नवंबर ताईं जवाब दाखिल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त सिंध हाई कोर्ट सखर में जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांगी ऐं जस्टिस रियाज़त अली साहिर ते मुश्तमिल आइनी बेंच शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर के मुलाज़िमनि अब्दुल मजीद ऐं ॿियनि तरफ़ां सिनारिटी प्रोमोशन न ॾियण ख़िलाफ़ दाख़िल कर दरख्वास्त डी 774/2025 ते ॿुधणी थी आहे। दरख्वास्त गुज़ारन जे वकील अब्दुल रहीम अब्दुल सलाम शेख अदालत आॾो दलील ॾींदे चयो त शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर जे इंतज़ामिया अब्दुल मजीद मोहम्मद अमीन ऐं ॿियनि खे साल 2006 में बस कंडक्टर भर्ती कयो वियो, जेके साल 2016 में यूनिवर्सिटी जे ॿियनि मुख़्तलिफ़ शोबनि में बदिली करण क्लार्क जे उहिदे ते रखियो वियो। दरख्वास्त गुज़ारनि वरियनि खां क्लार्क जे 11 ऐं 14 ग्रेड जी पोस्ट 5 ग्रेड में ई कमु करे रहिया आहिनि, जिन खे हिन वक़्त ताईं सिनारिटी प्रोमोशन खां महरूम रखियो वियो आहे। जॾहिं त यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कयल DRCs में दरख्वास्त गुज़ारनि जी सिनारिटी प्रोमोशन ॾियण बजाए जूनियर मुलाज़िमनि खे प्रोमोशन ॾिना विया आहिनि। अदालत खे इस्तदा आहे त दरख्वास्त गुज़ारनि जी सर्विस रिकॉर्ड जो जाइज़ो वठी खेनि सिनारिटी प्रोमोशन ॾियारो वञे। जंहिं बाद अदालत दरख्वास्त गुज़ारनि जी धुर बणायल वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर ऐं रजिस्ट्रार समेत ॿियनि खे 20 नवंबर ताईं जवाब दाख़िल करण जो नोटिस जारी करे छॾियो आहे। जी इन तफ़सील खां आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।